नाज़रीन अहम ख़बर अवां शेयर कंदासीं हैदराबाद खां। अवां खे ॿुधाईंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान मुलतवी थी विया आहिनि। जॾहिं त अवां खे ॿुधाईंदासीं त कराची ज़ोन में सुभाणे मोकल जे ऐलान सबब सिंध पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहान मुलतवी करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इमाम अली भलाई। जी इमाम अली, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, कराची ज़ोन में अंगारे ते मोकल जे ऐलान खां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां ज़ूलॉजी, मैथमेटिक्स, बॉटनी, कंप्यूटर साइंस जा 23 अप्रैल ते रथियल लिखत जा इम्तिहान मुलतवी करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां 8 मई ते वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कमिश्नर कराची पारां ईरानी सदर जी आमद ते जारी कयल नोटिफिकेशन जी नज़रसानी में सिंध पब्लिक सर्विस कमीशन इम्तिहाननि जे कंट्रोलर पारां लिखत जा इम्तिहान मुलतवी कंदे नई तारीख़ जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में लेक्चरार 17 ग्रेड जी पोस्ट लाइ इंटरव्यू खां अॻु लिखत वारी टेस्ट 23 अप्रैल ते जेका रथियल हुई, जंहिंमें ज़ूलॉजी, मैथमेटिक्स, बॉटनी ऐं कंप्यूटर साइंस में रथियल जेके टेस्ट हुई उहा मुलतवी कई वई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो जे सबूरनि मरकज़नि लाइ अरबा ते जेको आहे 8 मई ते साॻी SOP तहत वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन, हैदराबाद खां इमाम अली भलाई तफ़सील ॾिना आहिनि।